पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सूबा सिंध जे सदर पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदीअ जो अंदाज़ मुबारक। आला हज़रत पीर साईं पागार जे साहबज़ादे पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदीअ सां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले सांगड़ जे सदर GDA कन्वेनर सांगड़ PS 40 सांगड़ तां चूंडियल MPA गुलाम दस्तगीर राजड़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल नौजवान अगवान अब्दुल हकीम राजड़ CO सांगड़ शुगर मिल गुलाम हैदर राजड़ जी मुलाक़ात। चेयरमैन फैसला कमेटी रईस सईद खान निज़ामाणीअ जे वॾे पुट एडवोकेट कमाल खान निज़ामाणी जो अॼु ज़ियाउद्दीन अस्पताल कराचीअ में अॼु गुर्दे जो ट्रांसप्लांट जो ऑपरेशन आहे। सभिनी दोस्तनि खे दुआ जी अपील कजे थी। कराची मुर्शिद करीमन क़िबला आला हज़रत पीर साईं पागारो जी ख़िदमत में अॼु किंगरी हाउस कराची तां रबिउल अव्वल ऐं रबिउ सानी महीने जी चौंकीअ जी ख़िदमत लाइ निज़ामाणी संगत जे मुख़लिफ़ो फ़कीर अली ग़ुलाम निज़ामाणी संगत जे फ़कीरनि चौंकीअ जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। उन खां अॻु किंगरी हाउस जे ख़िदमतकार इमाम बख़्श महर ऐं फ़कीर मोहम्मद सलीम निज़ामाणी ॿिया फ़कीर दुआ घुरंदे। GDA जे अॻूणे MPA मौज़म अली ख़ान अब्बासी मीर अमीन अली जतोई सरदार भयो ख़ान चाचड़ ऐं मियां रफ़ीक भरचूंडी शरीफ़ जी जिन सरदार मुबीन ख़ान बुल्लो सां भाइटे जी वफ़ात ते ताज़ियत कंदे। महीना अॻु में डॉक्टर समीउल्लाह साहब हिते SP हुयो। सॼे ख़ैरपुर ज़िले में हिकु पर्ची बि न हुई। 8 महीननि में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी जो ख़ैरपुर जेको आहे कश्मीर खां बि बदतर थी वियो आहे। त इहो मां सम्झां थो पुलिसिंग जो मैटर आहे। पुलिस जे सही कमु कंदी, पुलिस असुल ॾुआरनि ते पुॼंदी, असुल जेके सहूलियतकार ॾुआरनि जा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो कानून जे कटहरे में आणींदी त ऑटोमेटिक शयूं दुरुस्त थी वेंदियूं। आख़िरी सवाल